एक चक्कर बादशाह पंहिंजे पुट शहज़ादे खे चवण लॻो त बाबा फिलाणे हंधि जो बादशाह आहे, हुन अॻु में शादी कई कोन्हे, हुनजी पहिरीं शादी आहे ऐं हूअ नओं बादशाह थियो आहे। हुनजी शादी ते तोखे वञिणो आहे ऐं तूं बि वञजांइ, वज़ीर खे बि गॾु वठियो वञजां। त हिते शहज़ादो पुछा करणु लॻो बादशाह खां त बाबा कहिड़ो बादशाह कहिड़े हंधि वेठो आहे? त हिते बादशाह चवणु लॻो त इहो बादशाह मुंहिंजो यार आहे, नओं हींअर बादशाह थियो आहे, फिलाणे हंधि वेठो आहे। हिकु चक्कर आउं शिकार ते वियल हुउसि ऐं उहो बि को शिकार ते आयो हो, असीं पाण में गॾिजी वियासीं ऐं मूंखे हू महल में वठी वियो, उनजी बादशाही में मूंखे वठी वियो ऐं उते मूंखे हिकिड़ो हरणु पसंदि अची वियो। उन वटि को हरणु बीठल हो, अछे रंग जो हरणु। सो उहो हरणु मूंखे ॾाढो पसंदि अची वियो। सो मूंखे उहो बादशाह चवणु लॻो त हीउ नायाबु हरणु आहे, मूंखे फिलाणे हंधां तोहफ़े में मिलियो आहे ऐं मूंखे चवणु लॻो जेकर तोखे पसंदि आहे त हीउ गॾु खणियो वञु। ऐं हीउ जेको हरणु पाण वटि बीठो आहे न अछे रंग जो, इहो हरणु हुन मूंखे तोहफ़े में ॾिनो हो। हाणे हुन शादी जी दावत मोकिली आहे, हाणे आउं हिते जे कमकारनि में लोह लॻो पियो आहियां, वांदो आहियां कोन। सो सोचियमि त हाणे तोखे मोकिलियां, तूं ऐं वज़ीर ॿई ॼणा वञिजो ऐं हुनजी शादी तां थी अचिजो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा भले ठीकु आहे, जेको तव्हांजो हुकुम, असीं सुभाणे ई निकिरंदासीं उन बादशाह जी शादी ॾांहुं। सो हाणे जॾहिं अची खैरनि जो सुबुह थियो, सो हाणे वज़ीर ऐं शहज़ादो ॿई ॼणा जेको आहे सो निकिता घोड़े ते चढ़ी उन बादशाह जी बादशाही ॾांहुं। हाणे बादशाही तमामु थोरी परे हुजे, सो हाणे कई इलाइक़ा इन्हनि खे पार करणा हुजनि। सो हाणे आया हलंदा फिरंदा हिकिड़े झंग में अची पुॻा। सो उतां बि हिननि जो गुज़र सफ़र थियो, हाणे उतां बि हिननि जी क्रॉसिंग थी। हाणे अची वज़ीर ऐं शहज़ादो अची हिकिड़े ॻोठ मंझां लंघिया। हाणे अची ॻोठ में लंघिया त ॾिसनि त ॻोठ तमामु वीरान ऐं बर्बादु थियो पियो हुजे ऐं उते का वॾी बादशाही हुई, हिकिड़े बादशाह जी का वॾी बादशाही। उहो ॻोठ तमामु वीरान ऐं बर्बादु लॻो पियो हुजे ऐं हिननि जी नज़र उन ॻोठ जे माण्हुनि ते पई त माण्हू जेके हुआ से उते ई उते बीठा हुआ ऐं पथर जा थिया पिया हुआ। सो हाणे शहज़ादे ऐं वज़ीर जॾहिं इहो मंज़रु ॾिठो तो सोचणु लॻा त हीउ छा मसइलो आहे हिते, हीउ कंहिं बादशाह जी बादशाही आहे ऐं हिते तमामु वॾो ॻोठ आहे ऐं हिन ॻोठ जा माण्हू जेके आहिनि से सभु पथर जा लॻा पिया आहिनि। आख़िर मसइलो छा आहे? जेको जिथे आहे उते पथर जो थियो पियो आहे, सिर्फ़ु पखी ऐं जानवर जनावर वग़ैरह से सभु सही ॾिसण में अचनि पिया हिन इलाइक़े में, ऐं माण्हू सभु पथर जा थिया पिया आहिनि। अलाए छा मसइलो आहे, ख़बर कोन्हे। सो हाणे नेठि उन ॻोठ खे वज़ीर ऐं शहज़ादे तमामु चङी तरह सां घुमिया फिरिया, ॾिठूं कयूं हेॾां होॾां, पर ॿियो मिड़ी ख़ैर माण्हू सभु पथर जा, ॿार बच्चा मर्द वॾा मायूं पोड़ियूं सभु माना पथर जा थिया पिया हुजनि। हाणे हिते वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे, शहज़ादा हीउ त कमु तमामु घणो थियो पियो आहे, मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो वाक़ियो न ॾिठो। हीअ ख़बर न आहे छा आहे, ॻोठ घर वग़ैरह आहिनि, हिते माण्हू सभु पथर जा लॻा पिया आहिनि। सो हिते शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर बेशक आउं बि अॼु पहिरियों दफ़ा ॾिसां पियो, माण्हू सभु पथर जा लॻा पिया आहिनि। सो नेठि वज़ीर ऐं शहज़ादे इहो नज़ारो ॾिठो, अजब में पहुची विया, हैरान थी विया। सो हाणे नेठि हणंदा आया उन बादशाह जे जेके महल हो उते अची ॾिसनि त उते बि जेके नौकर सिपाही वग़ैरह से सभु पथर जा थिया पिया हुजनि ऐं बादशाह जो न अतो न पतो, ख़ैरु लॻो पियो हुजे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त हीअ बादशाह जी बादशाही बि ख़तमु ऐं बर्बादु थी पई आहे, हिते जा नौकर सिपाही वग़ैरह से बि पथर जा थिया पिया आहिनि ऐं बादशाह जो अतो ई पतो कोन्हे। सो वज़ीर चवणु लॻो त बिल्कुलु शहज़ादा, अजीब सिस्टम आहे हिते। सो हाणे नेठि त अजब में पहुची विया सो वज़ीर ऐं शहज़ादो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त हाणे आख़िर हिन बारे में कुझु सोचिजे, आख़िर हिन बादशाही से अलाए छा गुज़रियो, अलाए कहिड़ी शामत आई जो सभु माण्हू पथर जा थिया पिया आहिनि, बादशाह लभे ई कोन थो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त पाण ॻोल्हियूं था हिते आसे पासे में को अहिड़ो माण्हू को अहिड़ो मिली वञे, पर आहिनि त हिते सभु माण्हू पथर जा थिया पिया आहिनि, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो हाणे नेठि हिते हुते ॻोल्हणु लॻा उन बादशाह जी बादशाही में, पर ॿियो मिड़ी ख़ैर को माण्हू हिननि खे नज़र न आयो। सो हाणे नेठि हणंदा आया, थोरो ई अॻियां पंधु विया त ॾिसनि त हिकु पीरसन पोड़ो ॿकरियूं पियो चारे। हाणे उहो वीचारो ॿकरियूं पियो चारे, तमामु वॾी उमिरि वारो पीरसन पोड़ो माण्हू। सो शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर इहो पोड़ो ॾिसिजे पियो, ॿकरियूं पियो चारे, हली इन खां हिन बादशाही जे बारे में पुछा करियूं त आख़िर हिन बादशाही ते कहिड़ी शामत किरी आहे, छा मसइलो आहे। तो वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त भले ठीकु आहे। हाणे शहज़ादो ऐं वज़ीर आया उन पोड़े वटि,
दुआ सलाम कयूं, हाल अहवाल वरितऊं त ॿुधायूं हिक ॿिए जा। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन पोड़े खे त बाबा ॾे ख़बर, हिन बादशाह जी बादशाही में सभु माण्हू पत्थर जा लॻा पिया आहिनि, आख़िर छा मसइलो आहे? असीं त ॾिसी हैरान थी विया आहियूं, तअजब में पइजी विया आहियूं। माण्हू सभु पत्थर जा थिया पिया आहिनि ऐं बादशाह जी बादशाही में को बादशाह वग़ैरह लभे ई कोन थो। ख़बर कोन्हे छा मसइलो आहे। सिपाही नौकर उहे बि पत्थर जा थिया पिया आहिनि। आख़िर हिन बादशाही ते कहिड़ी शामत किरी, छा मसइलो आहे? असांखे थोरो ॿुधा जेकर तोखे हिन बारे में ख़बर हुजे। तो हिते पोड़ो चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांखे आउं ॿुधायां थो त इन बादशाह जी बादशाही सां छा थियो। सो वज़ीर ऐं शहज़ादो चवणु लॻा त बिल्कुलु असांखे ॿुधा। सो हाणे वज़ीर ऐं शहज़ादो उन पोड़े वटि उते वेही रहिया, उन जेको ॿकरियूं चारींदो पियो। तो पोड़ो चवणु लॻो त अबा मूंखे तक़रीबन हिते ॿ साल थिया आहिनि ईंदे। पहिरीं आउं हिते कोन रहंदो हुउसि, आउं ॿिए हंधि रहंदो हुउसि ऐं हाणे आउं हिते ई पासे में मुंहिंजी भूंगी आहे, झोपड़ी आहे, हिते रहां थो। पहिरीं आउं ॿिए हंधि रहंदो, तक़रीबन साल खनि थियो आहे जो बादशाह जी बादशाही जा माण्हू सो सभु ईअं ई पत्थर जा थिया पिया आहिनि। सो हिते वज़ीर ऐं शहज़ादो चवणु लॻा त बिल्कुलु असां बि ॾिठा आहिनि, इहे पत्थर जा थिया पिया आहिनि, आख़िर छा थियो हिननि सां? शहज़ादो पुछा करणु लॻो। सो हिते पोड़ो चवणु लॻो त अबा हिते हिकिड़ो निभागो जादूगर अची लथो। जादूगर तमामु पोतल ख़तरनाक जादूगर अची पहुतो ऐं हिन बादशाह जी धीअ हिकिड़ी शहज़ादी ऐं उन बादशाह जी ज़ाल राणी त मरी चुकी हुई, पर उन बादशाह जी धीअ शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत। सो उन जादूगर खे उहा पसंदि अची वई। सो नेठि जादूगर बादशाह वटि आयो, बादशाह खे चवणु लॻो त मूंखे पंहिंजी धीअ जो रिश्तो ॾे, संग ॾे, न त आउं ज़ोर ज़बरदस्ती करे बि खणी वेंदसि। सो बादशाह इन ॻाल्हि खां इनकार कयो ऐं चवणु लॻो त तूं हिकु जादूगर माण्हू, तमामु ख़राबु माण्हू, तोखे आउं मुंहिंजी शहज़ादी धीअ थोरी ॾींदसि। सो नेठि उहो जादूगर उन छा कयो जो उन बादशाह खे बि खणी थियो रवानो, उन शहज़ादी खे बि खणी थियो रवानो ऐं जेका बादशाह जी बादशाही जा माण्हू जेके आहे सभिनी खे पत्थर जो बणाए हलियो वियो। हाणे बादशाह जी बादशाही जा माण्हू सभु पत्थर जा थी विया ऐं उहो जादूगर उन बादशाह खे बि गॾु खणी वियो ऐं उन शहज़ादी खे बि गॾु खणी वियो। पोइ हाणे ख़बर न आहे केॾांहुं खणी वियो, छा थियो, कीअं थियो, उन बारे में मूंखे ख़बर न आहे, पर हीअ कमु सभु उन जादूगर जा थियल अथई। हाणे पोड़े एतिरो कुझु ॿुधायो वज़ीर ऐं शहज़ादे खे। सो शहज़ादो सोचणु लॻो त मार भणिया जादूगर तमामु ख़तरनाक हो, जेको हेॾो कमु करे हो। बादशाह जी बादशाही जा माण्हू सभु पत्थर जा थी विया ऐं बादशाह ऐं शहज़ादी खे बि गॾु खणी वियो ऐं हाणे उनजो न अतो न पतो। वज़ीर ऐं शहज़ादो ॿई चवणु लॻा त जादूगर हाणे ख़बर केॾांहुं खणी वियो उन बादशाह ऐं शहज़ादी खे। सो नेठि वज़ीर ऐं शहज़ादो उन पोड़े खां मोकिलाए हाणे थिया रवाना अॻियां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, ही बादशाही तमामु माना ॾुखे वक़्त में आहे ऐं माण्हू वीचारा सभु पत्थर जा थिया पिया आहिनि, छो न हिन जो को हल कढिजे ऐं हिननि खे हिन मुसीबत में जान छॾाइजे। सो वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हाणे ख़बर न आहे इहो जादूगर अलाए किथे मिलंदो पाण खे। तो शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी लखनि जी आहे, पर हाणे इन्हीअ जादूगर खे त ॻोल्हणो पवंदो। सो हाणे वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा पाण फ़िलहालु त हलूं था बादशाह जी शादी ते, शादी उनजी खायूं करियूं ऐं पोइ वापसी ईंदासीं, हिन बादशाही जो मसइलो हल कंदासीं। सो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे शहज़ादो ऐं वज़ीर ॿई ॼणा उतां निकिता। हाणे हणंदा पंधु कंदा अची उन बादशाह जी बादशाही में पुॻा। सो उते या माण्हू हिननि ॾिठा, सो माण्हू ॾाढा ॾुखिया ऐं तकलीफ़ में हुजनि। सो माण्हुनि जे चेहरनि ते अहिड़ी का मुर्क वग़ैरह न हुजे। सो शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध, हिते वारा माण्हू सफ़ा मुंहुं लटकायो पिया हलनि, उदास ऐं परेशान पिया लॻनि, पर हुन माण्हुनि खे का मजाल जो कुझु खणी कंहिंखे ॿुधाइनि या चवनि। शहज़ादो ऐं वज़ीर चवणु लॻा त आख़िर हिन माण्हुनि खे बि छा थियो, सफ़ा मुंहुं चेहरा हिननि जा लथा पिया आहिनि, सफ़ा माना ई उदासी वारी हालत में हलनि पिया। सो हाणे उन बादशाह जे महल में त अञा विया ई कोन। उन ॻोठ वारनि खां उहो वज़ीर ऐं शहज़ादो हाल अहिवाल वठणु लॻा, पुछा करणु लॻा त अवी सभु मायूस ऐं उदास लॻा पिया आहियो। सो हिते सभई चवणु लॻा त न असांखे कुझु कोन थियो आहे, पर हक़ीक़त ऐं सचाई हुननि न ॿुधाई। शहज़ादे ऐं वज़ीर खे शहज़ादे ऐं वज़ीर खणी एतिरी पुछा कई, खणी माठ कई। सो हाणे नेठि वज़ीर ऐं शहज़ादो सिधो अची बादशाह जे महल में घिड़िया, अंदरि दाख़िल थिया। सो अची बादशाह सां ही वञी मिलिया।
शहज़ादो वज़ीर मिलिया, हाल अहवाल वरितऊं, कचहरी बचहरी कयूं, फ़िलहाल उते आराम कयूं, उते वेठा। तो हाणे शादी हिकिड़ो ॿ ॾींहं अञा शादी खे पहिल हुआ। सो हीअ वञी उते तरसिया महिमान थी। सो हाणे उते रहिया पिया हुआ। सो हाणे हिकिड़ो ॿ ॾींहंनि खां पोइ शादी हुई। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, तव्हांजी शादी ते असीं आया आहियूं ऐं तव्हां किथे ॼञ वग़ैरह खणी वेंदो, छा कंदो? सो हिते बादशाह चवणु लॻो त न, ॼञ वञ खणी वञण जी का ज़रूरत कोन्हे, कुंवार मुंहिंजी ज़ाल राणी हिते ई मौजूदु आहे। हाणे शहज़ादे वज़ीर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो तइजे में पहुची विया। सो हाणे शहज़ादो दिलि में सोचणु लॻो त हीअ कहिड़े क़िस्म जी शादी आहे? बादशाह ज़ाल राणी खे मतिलबु त उते विहारियो वेठो आहे पंहिंजी कुंवार खे, ऐं हिते शादी थिए थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आख़िर किथां को रिश्तो माना वठे या करे या ॼञ खणी वञे, बारात खणी वञे, ऐं हीअ त कमु माॻे ऊंधो लॻो पियो आहे। सो हाणे शहज़ादे वधीक कुझु त बादशाह खे न चयो, वज़ीर बि न चयो। सो हाणे बादशाह त वरी पंहिंजे कमनि कारनि शादी जे तयारियुनि में लॻी हलियो। सो हाणे बादशाह त वियो हलियो। शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर ॿुधी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, ऐं हिन जी ज़ाल राणी हिन बादशाह जी हिते मौजूदु आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, हिते ई शादी थिए पई। सो वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे, त बिल्कुलु, आख़िर इन में बि का रात जी ॻाल्हि थी सघे थी। सो हाणे शहज़ादे खे अॻे परेशानी हुजे त उन बादशाह जा माण्हू पथर जा हुजनि, सो उन शहज़ादे खे निंड वग़ैरह अचे ई न। तो हाणे शहज़ादो राति जो ईअं ई दर हेॾां वञे, दर हेॾां वञे, घुमे फिरे हेॾां होॾां। जेका बादशाह जी थियण वारी ज़ाल राणी, सो उनखे शहज़ादे ॾिठो। शहज़ादे ॾिठो त हूअ तमामु उदास हुजे, चहिरो हुनजो तमामु लथो पियो हुजे, सफ़ा मायूसी जो शिकार हुजे। शहज़ादो चवणु लॻो त बादशाह जी थियण वारी राणी जो चहिरो तमामु लथो पियो आहे, मायूस लॻी पई आहे, उदास लॻी पई आहे। आख़िर का वजह थी सघे थी, ऐं मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिन बादशाह जी बादशाही ख़बर कोन्हे कीअं आहे। ऐं माण्हू बि ॾिठमि, उन्हनि जा बि चहिरा लथा पिया आहिनि। ऐं हेॾां ॾिसां पियो त राणी जेका थियण वारी आहे बादशाह जी ज़ाल, उनजो बि चहिरो लथो पियो आहे, मायूस ऐं उदास लॻी पई आहे, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो हाणे शहज़ादो सोचणु लॻो दिलि में त हाणे आख़िर ॻोठ वारा बि कुझु ॿुधाइनि नथा, हाणे जे अगरि हिन राणी वटि वेंदो त इहा राणी बि ॿुधाईंदी कोन। सो हाणे शहज़ादो सोचणु लॻो त का न का टल करियां, आख़िर का ॻाल्हि हुजे, को राज़ हुजे। वज़ीर बि चवे पियो। सो हाणे पुछा कछा कजे किथां। सो नेठि खैरनि जो अची सुबुह थियो। सो हाणे शहज़ादो ईअं ई ॿाहिरि निकितो, अञा शादी खे टाइम हुजे, ॿाहिरि निकितो। बादशाह खे चवणु लॻो त हाणे वञी कुझु घुमां फिरां। सो बादशाह चवणु लॻो त भले, मुंहिंजी बादशाही पई आहे, वञी घुम फिर। सो हाणे शहज़ादो ईअं ई निकितो ॿाहिरि। सो हाणे हणंदो अची वियो उन बादशाह जी बादशाही में, हाणे हिते हुते घुमे फिरे पियो। सो हाणे शहज़ादे जी नज़र हिकु पोड़ी ते पहुची वई। पोड़ी बि को हुते ॿाहिरि खूह ते पाणी पिए भरियो। सो हाणे शहज़ादो आयो उन पोड़ी वटि। सो पोड़ी खां हाल अहवाल वरिताईं ऐं पुछा करणु लॻो त अमां ॻाल्हि ॿुध, हिन बादशाह जी बादशाही जा जेके माण्हू आहिनि, जेके से सफ़ा माना उदास हलनि पिया, मायूस हलनि पिया, ऐं हिननि खे ॾिसी परेशान थी वियो आहियां। ऐं हीअ बादशाह जेको शादी करे पियो ऐं हिन जी ज़ाल बि हिते मौजूदु आहे राणी, ऐं हुनजो बि चहिरो लथो पियो आहे, आख़िर का वजह। सो हिते पोड़ी चवणु लॻी त अबा, मुंहिंजी ज़िंदगी हाणे ख़बर न आहे केतिरा ॾींहं आउं पोड़ी थी वई, आउं तोखे सच सच ॿुधाईंदसि। तो शहज़ादो चवणु लॻो त वाह बढ़िया, पोड़ी मस्तु सच बि ॿुधाए, ॿियो केरु त ॿुधाए कोन थो, आख़िर मूंखे ख़बर त पवे। शहज़ादो चवणु लॻो। सो शहज़ादो चवणु लॻो त अमां जेका ॻाल्हि हुजे मूंखे ॿुधा। सो पोड़ी चवणु लॻी त अबा, हीअ दरअसल जेको बादशाह आहे न, सो हीअ बादशाह कोन्हे, हीअ अथई हिकु जादूगर। सो शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, शहज़ादो हैरान थी वियो, चवणु लॻो त हीउ जादूगर आहे, हीअ त बादशाह थियो वेठो आहे। पोड़ी चवणु लॻी त न अबा, हीअ जादूगर आहे, हिनखे अञा साल ॾेढ ॿ अञा मस थिया आहिनि, अची हिन ॻोठ ते कब्ज़ो कयो आहे ऐं पंहिंजी हुकूमत पियो हलाए हिन ॻोठ ते। हाणे ॻोठ वारा माण्हू सभु वीचारा हिन खां डिॼनि था। सो हाणे जेकर कंहिंखे चवनि था या कंहिंखे ॿुधाइनि था त जादूगर आहे अॻियां, हिननि खे ख़बर कोन्हे छा करे, तंहिंजे करे कंहिंखे कुझु ॿुधाइनि नथा। ऐं जादूगर तमामु वॾो ज़ालिम आहे, कुझु बि करे सघे थो। ऐं जे अगरि तूं ॻाल्हि पुछा करीं थो त राणी जी जंहिंसां हीउ शादी पियो करे, दरअसल इहा हिकिड़ी शहज़ादी आहे। फ़िलहाल हंधि हिकिड़ो बादशाह हो, उन बादशाह जी धीउ शहज़ादी आहे, उनखे हिते ई खणी आयो आहे। हाणे उन बादशाह जी धीउ शहज़ादी खे हिते खणी आयो, हिते विहारियो वेठो आहे ऐं उन सां ज़ोर ज़बरदस्ती करे पियो शादी। हाणे शादी ज़ाहिरी ॻाल्हि आहे करे पियो, तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन शहज़ादी जो चहिरो लथल हूंदो।
सो हाणे उहा ख़ुशी मां थोरी पई शादी करे। सो अबा ही जादूगर आहे, सो हाणे बादशाह थियो, हिते बादशाही पियो हलाए। बसि एतिरी मूंखे ख़बर आहे, वधीक अलाह थो ॼाणे। सो हाणे शहज़ादे खे ख़बर पइजी वई। शहज़ादो चवणु लॻो त हीअ जादूगर आहे ऐं उन बादशाह जी धीउ शहज़ादी खणी आयो त हिते शहज़ादे खे बि कुझु ॻाल्हि ज़हन में अची वई। सो शहज़ादो चवणु लॻो थी सघे थो ही जादूगर उहो ई आहे जेको हुन बादशाही खे तबाह ऐं बर्बादु करे उते माण्हू सभु पथर जा बणाए ऐं उतां हुन बादशाह खे बि खयो हो, शहज़ादी खे बि खयो हो। थी सघे थो शहज़ादी उहा हुजे। तो चवणु लॻो शहज़ादो त पोइ शहज़ादी इहा आहे त पोइ बादशाह केॾांहुं वियो हलियो। सो हाणे शहज़ादो त माना हैरान हुजे त आख़िर हाणे इन ॻाल्हि जे बारे में ख़बरचार कीअं वठिजे। हाणे सही आहे, एतिरो कुझु त ख़बर पइजी वई आहे। हाणे जे अगरि बादशाह जे बारे में ख़बर पइजी वञे त बादशाह किथे आहे, जीअं हिन खे नोड़ विझिजे ॻिची में, इन जादूगर खे न छॾिबो। सो हाणे नेठि शहज़ादो आयो वज़ीर वटि। वज़ीर खे सॼी सचाई ॿुधाई, सॼी ॻाल्हि हक़ीक़त करे ॿुधाई त हीअ जादूगर अथई, बादशाह कोन अथई। हाणे बादशाही वारो सॼो सिस्टम करियो, हिते बादशाही हलाए पियो ऐं इहा शहज़ादी आहे उहा ई आहे जेको हुन बादशाह जी खणी आयो आहे ऐं बादशाह ख़बर न आहे किथे आहे। सो हाणे वज़ीर ऐं शहज़ादो अचरज में पहुची विया त हाणे कीअं कजे। सो हाणे नेठि जॾहिं अची खैरनि जो राति थी, शहज़ादे राति जो फ़ाइदो वठी मौक़ो ॾिसी आयो उन शहज़ादी जे कमरे में। शहज़ादी जे कमरे में आयो। सो शहज़ादी ॾिसी चवणु लॻी शहज़ादे खे त तूं केरु आहीं। सो शहज़ादो चवणु लॻो त माठ आस्ते ॻाल्हि, आऊं खणी केर बि आहियां, पर फ़िलहालु तुंहिंजी मदद करणु आयो आहियां जेकर तूं मूंसां सचाई ॿुधाईंदे मूंखे। सो शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो छा तूं फ़लाणे हंधि जी आहीं, उते जादूगर माण्हू माना पथर जा बणाए छॾिया ऐं उहो बादशाह ऐं शहज़ादी उतां जादूगर खणी आयो, छा उहा तूं आहीं? हाणे सॼी हक़ीक़त करे शहज़ादे उन शहज़ादी खे ॿुधाइणु लॻो, पुछा करणु लॻो। सो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु उहा आऊं आहियां ऐं हीउ जादूगर उहो ई आहे जेको असांजी बादशाही जा जेके माण्हू हुआ से सभिनी खे हिन बणायो पथर ऐं मूंखे ऐं मुंहिंजे पीउ खे खणी आयो हिते। हाणे खणी आयो हिते, सो हाणे मूंसां करे पियो शादी, ज़ोर ज़बरदस्ती शादी करे पियो। आऊं मजबूर आहियां, छा करियां? सो शहज़ादो चवणु लॻो तूं मजबूर आख़िर छो ऐं छाजे करे? ऐं तुंहिंजो पीउ बादशाह बि लभे कोन थो, आख़िर उहो किथे, हुनजे बारे में तोखे ख़बर आहे या कोन्हे? सो शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजे पीउ खे हिन अछो हरण बणाए छॾियो आहे, अछे रंग जो हरण उहो बणाए छॾियो आहे। हाणे उहो हिन जादूगर जे क़ैद में आहे, तंहिंजे करे आऊं मजबूर आहियां। सोचां पई त मुंहिंजे पीउ खे कुझु न करे छॾे। मूंखे इहा ई धमकी ॾिए थो जेकर तूं मूंसां शादी न कंदे तुंहिंजे पीउ खे आऊं मारे छॾींदुमि, मूं हुनखे अॻे ई हरण बणाए छॾियो आहे। सो शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो हैरान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त तूं परेशान न थी, तुंहिंजो पीउ जेको हरण थी वियो आहे न, उहो हरण मुंहिंजे पीउ वटि आहे। आऊं फ़लाणे हंधि बादशाह जो पुटु आहियां, आऊं शहज़ादो आहियां ऐं माना सॼी बारे में माना जेको हक़ीक़त करे उन बि खणी उन शहज़ादी खे ॿुधायो। तो शहज़ादी चवणु लॻी छा मुंहिंजो पीउ जेको अछो हिन हरण करे छॾियो जादूगर, छा उहो अव्हां वटि आहे? सो हिते शहज़ादो चवणु लॻो त हा बिल्कुलु उहो असां वटि आहे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे तूं परेशान न थी, इन जादूगर खे आऊं इजो थो ॻिची में नोड़ विझां। सो हाणे शहज़ादी खां उहो शहज़ादो थी आयो वज़ीर वटि। वज़ीर सां सॼी ॻाल्हि हक़ीक़त कराई, माना उनखे करे ॿुधाई। सो वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त इहो त जादूगर तमामु ग़लति कयो, हाणे जादूगर खे सज़ा अचणु खपे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु। सो हाणे ॿई सोचणु लॻा त हाणे हिन जादूगर आहे, हिन वटि तमामु जादू आहे, जे अगरि हेॾा होॾा कंदासीं त हीअ हले छा करे? सो वज़ीर ऐं शहज़ादो सोचणु लॻा हाणे अहिड़ी का टल कजे जीअं इन जादूगर खे क़ाबू कजे। सो हाणे नेठि वज़ीर ऐं शहज़ादो सोचे सोचे चवणु लॻा त हीउ जेको ताज पेल आहे, इन में तमामु क़ीमती जेको आहे सो मोती हिकिड़ो पेल आहे ऐं चमके पियो, कॾहिं बि मूं अहिड़ो ॾिठो कोन्हे। थी सघे थो जादुई ताक़तूं जेके आहिनि जादूगर जूं आहिनि सो इन मंझि आहिनि, इन ताज मंझि आहिनि। इहो ताज हिन खां खसिजे ऐं अहिड़ो ताज मूं कॾहिं किथे कोन ॾिठो। वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे। तो शहज़ादो चवणु लॻो इन वज़ीर खे त हाणे राति जो टाइम में हलूं था, इहो बादशाह इहो जादूगर सुतल हूंदो, इन जो ताज हली खणूं। सो हाणे आया ॾिसनि त इहो जादूगर उहो बादशाह उहो निंड पियो हुजे। हिननि उहो आस्ते आस्ते करे उन जादूगर जो ताज खणी पाण रखियो, क़ाबू करे संभाले रखियो। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त जादूगर खे हणटणु लॻी वई त मुंहिंजो ताज किॾायो, ताज किॾायो। ताज खां सवाइ उहो अधूरो ऐं सची ताक़तूं उन ताज में हुयूं। हाणे उहो मोती वग़ैरह उन में लॻल हो जंहिंमें ताक़तूं हुयूं।
मणी जहिड़ो जी नांग जी मणी आहे ईअं तमामु क़ीमती हीरो हुन में लॻियो जंहिंमें जादुई ताक़तूं हुयूं हुन जूं। सो हाणे हिते जादूगर त कुझु करे न सघे। सो हाणे शहज़ादो आयो उन्हीअ जादूगर खे चवणु लॻो त हाणे तुंहिंजो खेल ख़तमु थी वियो, तो घणी हुक्मरानी कई हिते, घणी बादशाही कई ऐं काफ़ी माण्हुनि खे तो परेशान कयो, तंग कयो ऐं काफ़ी माण्हुनि खे तो पत्थर बि बणायो, काफ़ी माण्हुनि खे तो हरण बि बणायो, काफ़ी माण्हुनि तो ज़ोर ज़बरदस्ती बि कई। हाणे तुंहिंजो खेल ख़तमु। सो हिते जादूगर चवणु लॻो त न, शहज़ादे चवणु लॻो त मूंखे कुझु न कर, आउं तुंहिंजे पीउ जो यार आहियां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो तूं मुंहिंजे पीउ जो यार हुजीं खणी छा बि हुजीं, पर आहीं ज़ालिम, ज़ालिम खे सज़ा लाज़मी ईंदी। तूं तमामु ग़लति करीं पियो ऐं ग़लति करे बि चुको आहीं। सो हाणे नेठि शहज़ादे उन जादूगर खे ॿधो ऐं उन शहज़ादी खे उतां वरितो ऐं उन माण्हुनि सभिनी खां मोकिलाए उन जादूगर खे गॾु खयो, शहज़ादी खे बि वरितो। हाणे हणंदे हणंदे आया उन बादशाह जी बादशाही में। सो हाणे उन बादशाह जी बादशाही में अची पुॻा जिते माण्हू सभु पत्थर जा थिया पिया हुजनि। सो हाणे उन ताज सां जंहिंमें जादुई ताक़तूं हुयूं जादूगर खां हिननि पुछा कयूं। सो उन जे वसीले उहे बादशाह जा माण्हू जेके पत्थर जा थियल से सभु हिननि सही सलामत कया। हू वरी अहिड़ा जो अहिड़ा थी विया ऐं अची शहज़ादे खे दुआऊं ॾियणु लॻा। हाणे शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त हाणे तूं हल मुंहिंजी बादशाही में, तो तुंहिंजो पीउ उते आहे जेको हरण थियो पियो आहे, जंहिं हिन जादूगर बणायो अछो हरण। सो उनखे हाणे उतां आज़ादु करायूं, हरण मञा वरी वापसी बादशाह बणायूं। सो हाणे नेठि उन शहज़ादे उन जादूगर खे बि वरितो, वज़ीर बि गॾु हुजे, शहज़ादी सिधो आया उन बादशाही में। सो हाणे बादशाह उन शहज़ादे जो पीउ बादशाह ॾिठो ऐं चवणु लॻो त बाबा हीउ तूं छा करे ऐं तोखे शादी लाइ मूं मोकिलियो हो हिन बादशाह जी, ऐं तूं माॻे हिन खे गेले हिते वठी आए। सो हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ खे ॿुधाए त बाबा हीउ मसइलो हीअं आहे। सो उन बादशाह खे बि कावड़ चढ़ी। बादशाह चवणु लॻो त हीउ तमामु ख़राबु माण्हू आहे, जादूगर, हिन हेॾो वॾो ज़ुल्म कयो। सो उन हरण खे उन महिल बादशाह अची हाज़िर कयो। सो उन जादूगर जे जादू सां उन हरण मञा वापसी बादशाह थी हलियो। उन शहज़ादी जो पीउ सो अची हाज़िर थियो सही सलामत। सो अची पंहिंजी धीअ सां मिलियो ऐं शहज़ादे जा थोरा मञा ऐं बादशाह चवणु लॻो, शहज़ादी वारो पीउ चवणु लॻो त हिन जादूगर खे सज़ा अचणु खपे, उहो बि फांसी। हिन तमामु ग़लति कयो, मूंखे हरण बणाए छॾी, मुंहिंजी धीउ शहज़ादी ते ज़ोर ज़बरदस्ती करणु लॻो ऐं मुंहिंजी बादशाही जा माण्हू सभु हिन पत्थर जा बणाए छॾिया। सो नेठि हाणे उहे ॿ बादशाह, हिकिड़ो शहज़ादो शहज़ादी, सो नेठि वञी जादूगर खे फांसी ते चाढ़ियो। जादूगर जो कमु तमामु थी हलियो। हाणे उहो बादशाह शहज़ादी जो पीउ चवणु लॻो उन बादशाह खे त तुंहिंजो शहज़ादो तमामु कंधार, जे अगरि इहो न अचे हा त आउं सॼी उमिरि इहो हरण थियो पियो हुजां, मुंहिंजी शहज़ादी सां इहो जादूगर शादी करे ऐं मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी ख़राबु करे छॾे हा। तुंहिंजो पुटु शहज़ादो तमामु कंधार आहे, आउं मुंहिंजी धीअ जो संग तुंहिंजे पुटु शहज़ादे खे ॾियण जे लाइ तयारु आहियां। सो हाणे नेठि बादशाह संदुसि धीउ शहज़ादी जी शादी कराए उन शहज़ादे खे ॾिनी ऐं उतां थी वरी वापसी पंहिंजी बादशाही अची सुठे नमूने सां संभालणु लॻो ऐं शहज़ादो ऐं शहज़ादी हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही में उते रहणु लॻा ऐं जादूगर जो कमु तमामु थी वियो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।